अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मैं अब्दुल मोमिन जुनून तक खबर ॾियूं था त काज़ीअमन शहरी दुकानदार इत्तेहाद पारां शहर जे मेन बाज़ार में गटरनि जे गंदे पाणीअ जी सफ़ाई न थियण ख़िलाफ़ शहर में शटर डाउन हड़ताल करे अली खान जतोई, राणा सरफराज राजपूत, मुमताज़ खसकली, जीवन ज़िया, मुनीर अहमद ऐं ॿियनि जी अॻुवाणी में रैली कढी टाउन कमेटी जे अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हणी काज़ीअमन टाउन कमेटी जे नाअहल ख़िलाफ़ छिती नारेबाज़ी कई। अॻुवाणनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त मसलसल काफ़ी ॾींहंनि खां सफ़ाई न थियण करे गटरनि जो गंदो पानी शहर अंदरि शाही बाज़ार, रेडियो बाज़ार समेत ॿिनि मुख़्तलिफ़ बाज़ारनि, घरनि, घिटियुनि में तलाह जी सूरत में बीहजी वियो आहे। हुननि जो वधीक चवणो हो त 11 महीना थिया आहिनि असां पाणी जे गटर बिल्कुलु तंग करे ॾियो आहे। हींअर का गैराजी न आहे, असीं मजबूरन दुकान बंदि करे अॼु टाउन इंतज़ामिया जे अॻियां धरणो ॾिनो आहे। टाउन हींअर 9 खां टाइम मथे थी वियो आहे, टाउन इंतज़ामिया जो ताला लॻा पिया धरण खे, उहा मुकमल बंदि लॻी पिया। असांखे ॿुधण वारो कोन्हे को, असां इंतज़ार था कयूं वज़ीर सिंध खां, सिंध गवर्नर खां, त असांजो जेको गटरनि जी निकाल पाणी सिस्टम बहितर करे ॾिनो वञे ऐं बिल्कुलु असांखे हिन मां छुटकारो ॾिनो वञे। ॿी सूरत में असां मुकमल शहर बंदि करे हड़ताल जो दाइरो वधाईंदासीं। काफ़ी महीननि खां शाही बाज़ार, रेडियो बाज़ार, पुराणी बाज़ार में मुसलसल गंदगी ऐं गटरनि जे पाणी अहिड़ो आज़ार करे छॾियो आहे जो असांजो कारोबार हर शइ मुतासिर थी चुकी आहे ऐं दुकानदार जेके आहिनि फ़ाक़नि ते अची विया आहिनि ऐं उन्हनि माना जेको आहे कर्ज़ ते व्याज ते पैसा खणी बि तबाह थी चुका आहिनि ऐं टाउन इंतज़ामिया असांजी का बि ॻाल्हि ॿुधण लाइ तयारु न आहे। जेकॾहिं असां अमीर शाह खे फ़ोन कयूं था त अमीर शाह असांजी ॻाल्हि बिज़ी करे थो छॾे। असां इन जे लाइ आया आहियूं हिते माना जेको असांजो एहतिजाजी धरणो आहे, मुज़ाहिरो आहे, असां शटर बंदि हड़ताल करे हिते वेठा आहियूं। हीअ असांजो अॼु त आरज़ी आहे, इंशाअल्लाह ताला असांजी हाणे कैंप बि लॻंदी ऐं मुकमल असां टाउन इंतज़ामिया जे ख़िलाफ़ु टाउन जे अॻियां पंहिंजे माना हक़नि जे लाइ ऐं पंहिंजो जेको आहे बुनियादी असांजो जेको हक़ु आहे, जेको गटरनि जो पाणी आहे, इहा महिरबानी करे निकाल करण जे ख़िलाफ़ु हाणे असांजी जदोजहद शुरू थी आहे। इंशाअल्लाह ताला हाणे हीअ जदोजहद असांजी ख़तमु न थींदी। असां अपील था कयूं DC साहिब खे, बिलावल भुट्टो ज़रदारी साहिब खे, वज़ीर आला खे, त इन खे जेको इहो काज़ीअमन जो ड्रेन सिस्टम जो जेको मसइलो आहे या हीअ हथ सां कयो वियो आहे या हीअ वाक़ई को मसइलो आहे, इन खे फिलफोर ख़तमु करे असां दुकानदार मां बेचैनी ख़तमु कयूं। सिंध रियल एस्टेट एजेंसी सेल्स एंड परचेज, ज़रई ज़मीन, घर, प्लाट, दुकान जी ख़रीदारी, खपाइण या किराए ते ॾियण लाइ राब्तो कयो। प्रोपराइटर हमीद रज़ा अंसारी ऐं शाहिद खान जुनो। वधीक तफ़सील लाइ विज़िट कयो असांजो वेब चैनल AMJ न्यूज़ काज़ीअमन।